आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। सर तव्हांजो कलाम एक तमाम सिंध परॾे में जाॾे काॾे मशहूर रहियो ऐं उन कलाम तव्हांखे मक़बूलियत भी माणाई, नालो भी तव्हांजो उन कलाम सां ॾाढो थियो, सुञाता भी वञो पिया। ऐं उहो कलाम हुयो मार पवई विछोड़ा बाहि लॻई विछोड़ा। बिल्कुलु साईं, विछोड़ो आहे त ईअं हलियो हर आशिक जी दिलि ते राज कई। अलीदाद कलादी जो कलाम आहे। जी साईं। हिम्मत पवई को छल विछोड़ा दुखी कई थी हर दिल विछोड़ा ममताज तोखे किए न पिटी दो की सके डा कई हल विछोड़ा ओ बाहि लगे विछोड़ा मार पवई विछोड़ा कहर केॾा करे जुदा कई जोड़ा मार पई विछोड़ा हो बाहि लगे विछोड़ा मार पवई विछोड़ा कहर केॾा करे जुदा कई जोड़ा मार पई विछोड़ा। माशाल्लाह। सर तव्हां मौसीक़ी के हिसाब सां सिंध या सिंध खां ॿाहिरि केतिरो विया आहियो ॻाइण ॾे या परॾे? साईं असां मां त चारई सूबा पाकिस्तान जा ॻाया आहिनि, 12 मुल्क बि ॻाया आहिनि, दुबई वियो आहियां, एॾम थी आयो आहियां। अलाह जी महिरबानी आहे, अञा दोस्तनि जे दुआउनि सां हलूं पिया। माशाल्लाह। ऐं ॿुधो आहे तव्हांजी हींअर हाणे ईद जेका अचे पई उज़ा जी ईद, उन ते बि तव्हांजो एल्बम तयारी आहे ऐं उहो इनशाला तव्हां एल्बम बि अचे पियो, त उन में तव्हां जेके शाइर रखिया आहिनि उहे नवां शाइर आहिनि या कोई पुराणा नाले वारा बि शाइर आहिनि? उन में असांजा नवां शाइर आहिनि, सभु दोस्त सुठो लिखनि पिया, तमामु पढ़िया लिखिया, तमामु सुठी शाइरी लिखनि पिया। हींअर एल्बम 2-3 कलाम कया अथऊं, वरी 2-3 कलाम इंशाअल्लाह ताला सुबुह कंदासीं। हा हा। उन नवनि शाइरनि मां अगरि तव्हां नालो ॿुधाइणु चाहियो असांजे नाज़रीन खे त महिरबानी थींदी। प्यारा दोस्त असांजो, मुंहिंजो प्यारो दोस्त शेरमान डोमकी साहब, तमामु मुंहिंजो मशहूरु शाइर आहे ऐं तमामु माना 10-12 कैसेटनि में हिन जा कलाम ॻाया आहिनि जेके लाॻीता अचनि पिया। वरी ॿिया दोस्त शाइर दिलबर चांडियो, तमामु प्यारो दोस्त आहे, ऐं भाऊ गफ़ार सोलंगी, समर जावरी, ओभा मीराणी ऐं शबान सोलंगी प्यारो दोस्त। इन्हनि जी सिलेक्शन में तमामु मुंहिंजा एल्बम आया आहिनि सुठा तमामु। साईं जेको तव्हांजो हीअ अचे पियो एल्बम ईद ते, उहो तव्हांजो कहिड़ी कंपनी खां अचे पियो, कहिड़ी प्रोडक्ट खां पियो अचे? हीअ असांजे लाड़कानी जी कंपनी आहे एसकेज में, जंहिंजो प्रोड्यूसर आहे सगीर केर साहब, असांजो प्यारो दोस्त आहे ऐं तमामु दोस्त आहे असांजो प्यारो। उन मूंखे चयो त बाबा असां मुंहिंजो सौट आहे बाबा रमज़ान जोगी, इन जी मार्फत आया आहियूं हिते, 2-3 कलाम कया आहिनि, वरी लॻा पिया आहियूं। जी नाज़रीन, अचो त साईं जलाल जोगी साहब खां उन जी पसंदि जो कलाम ॿुधंदा। साईं नाज़रीन खे तव्हांजी पसंदि जो कहिड़ो कलाम पिया ॿुधायो हींअर? बिल्कुलु साईं, पंहिंजी पसंदि कलाम ॿुधायां थो। हो जवाननि सां यारी पंहिंजी जवाननि सां बुथवे हो आहे, ओ जवाननि सां यारी पंहिंजी जवाननि सां उथवे हो आहे, ओ कुल्हे में हूंदो ओ ॾिसंदो सारो ॾे हो आहे, जवाननि सां यारी पंहिंजी जवाननि सां उथवे हो आहे, ओ जवाननि सां यारी पंहिंजी जवाननि सां उथवे हो आहे। माशाल्लाह। जी नाज़रीन, अचो त पंहिंजे प्यारे फ़नकार मोहतरम जोगी जलाल साहब खां मेहरान धामराय जी शाइरी ॿुधंदा। छो मठलो मिठा तू लगे ही न थो, छो मठलो मिठा तू लगे ही न थो, तू तो बिल्कुल है, तू तो बिल्कुल सफा
लगे ही न थो मठलो मिठा तू लगे ही न थो छो मठलो मिठा तू लगे ही न थो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।